अस्सलाम वालेकुम। टेक्निकल सिंधी चैनल में एक नई वीडियो सां गॾु हाज़िर आहियां। दोस्तों, हिन ऐप में तव्हां एड ॾिसी करे कमाए सघो था। हिन में ॿियो का तव्हांखे ॿियो कुझु बि न आहे कमु करिणो, सिर्फ़ु हिन में एड्स जेके आहिनि ॾिसी करे तव्हां हिन में अर्निंग करे सघो था। इन में मां ईअं न चवंदुसि त तव्हांखे घणी अर्निंग करे सघो था, पर पोइ बि सुठी अर्निंग हिन में थी सघे थी। इन में इनवाइट सिस्टम भी भलो आहे। इनवाइट ते भी तव्हांखे 5 रुपया मिलंदा। हर इनवाइट ते हू सिर्फ़ अकाउंट ठाहे तव्हांजी लिंक ते, ऐं डेली एड ते हिकु एड में तव्हांखे 1 रुपयो मिलंदो। हिकु एड तव्हां ॾिसंदव त उन ते 1 रुपयो तव्हांखे मिलंदो। हिन में वक़्तन बवक़्तन एड्स जेके थींदा आहिनि उहे ईंदा वेंदा आहिनि ऐं तव्हांखे उहे ॾिसणा पवंदा। मुकमल तरीक़ो सम्झाईंदुसि। हिन वीडियो जी डिस्क्रिप्शन में लिंक भी आहे, उनखे क्लिक करे तव्हां डायरेक्ट हिन ऐप खे डाउनलोड कयो। फ़िलहाल न वञो, पहिरियों मुकमल हिन जो तरीक़ो मां तव्हांखे सम्झायां। त हलूं था, तव्हांखे मुकमल तरीक़ो सम्झायूं था। उन खां पहिरीं तव्हांखे गुज़ारिश त असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं वीडियो खे लाइक ज़रूरु कजो। त हीअ ॾिसो, मूं वटि जेको बैलेंस हिन जो हिन मुंहिंजी ऐप में जेको बैलेंस पियो आहे ऐं 42 रुपया मथे ॾिसो तव्हां PKR 42 रुपया पिया आहिनि। ऐं हिन में मां हिकु माण्हू बि इनवाइट न कयो आहे, सिर्फ़ु एड्स ॾिठा आहिनि। ऐं हिन में तव्हांखे हिते विथड्रा जेको आहे हीअं करिणो आहे। हिते ॾिसो जैज़ कैश ऐं एज़ी पैसा जा 2 ऑप्शन मौजूदु आहिनि। हिन में मिनिमम तव्हां 100 रुपयो कढी सघो था। जॾहिं तव्हांजो 100 रुपयो बैलेंस थींदो, उहो तव्हां जैज़ कैश या एज़ी पैसा में कढी सघो था। हिते हिन जो तरीक़ो हीअं आहे, एज़ी पैसा या जैज़ कैश। हिते तव्हां बैलेंस हणंदव, नालो ऐं नंबर हणी करे सेंड कंदव त हिन में तव्हांखे विथड्रा मिली वेंदो। तो दोस्तों, हिन में हाणे तव्हांखे कमु छा करिणो आहे। हिते ॾिसो त इहा प्रोफाइल हीअ तव्हांजी आहे। हिते तव्हां नालो तस्वीर पंहिंजी लॻाए सघो था। ऐं हाणे तव्हांखे हिते एड्स किथे मिलंदा। हिते तव्हां हिते हिन जी पोस्टियूं बि ॾिसो त दोस्तनि रखियूं आहिनि। खोड़ सारा माण्हू हिते कमु कनि पिया। हीअ जेके 2 लकीर आहिनि, हिते तव्हांखे एड्स मिलंदा। हाणे मिसाल जे तौरु हीअ ॾिसो, हीअ मूं वटि 3 एड्स आया आहिनि। हीअ ॾिसो 42 रुपया 85 पैसा पिया आहिनि मूं वटि। हाणे हिननि मां हीअ एड ॾिसंदुमि ऐं तव्हां ॾिसंदो त मुंहिंजी रक़म हिकु एड ते घणी थिए थी। मिसाल जे तौरु हिन सभिनी मां को न को हिकु एड जेको आहे त मां हीअ वॉच कयां थो। कंहिं बि हिक खे मां क्लिक कयां थो, मुंहिंजो बैलेंस ॾिसो 42 रुपया 85 पैसो आहे। मां मिसाल जे तौरु हिन एड खे क्लिक कयां थो। हीअ तव्हां 3 एड ॾिसंदव, वरी कलाक ॾेढ खां अध खां पोइ कुझु देरि खां पोइ हीअ एड वरी जेके ॿिया ईंदा, वरी झट खां पोइ वरी तव्हां हिन खे ओपन करे वरी एड ॾिसंदे। वक़्तन वक़्तन हिन में एड ईंदा वेंदा, तव्हांखे वॉच करणा आहिनि। मिसाल जे तौरु ही मां एड ॾिठुमि, थोरो वीडियो खे रोकींदुसि। रोकण खां पोइ हीअ ॾिसो, मां हीअ एड ॾिठुमि त मूं वटि 43 रुपया 25 पैसा पिया आहिनि। मूं वटि पहिरीं 42 रुपया हुया। ठीकु आहे, वरी ॿियो एड आहे। हीअ एड मां ॾिसां थो। तव्हांखे हर एड तक़रीबन 30 सेकंड ताईं ॾिसणो आहे, ऐं तॾहिं तव्हांखे सुठी पेमेंट मिलंदी। जो अध में कटींदव त उन जा घटि मिलंदी। हीअ एड बि मां 30 सेकंड ॾिसां थो। ॾिसण खां पोइ वापसि आयुसि त मूं वटि 43 रुपया 65 पैसा। हिन में मूंखे घटि पैसा मिलिया। वरी हीअ एड ॾिसां थो। इन में कंहिं एड में तव्हांखे 25 पैसा, कंहिं में 40, कंहिं में 50 पैसो, कंहिं में वरी रुपयो। ऐं मुख़्तलिफ़ एड जी रक़म आहे ऐं मुख़्तलिफ़ ख़ासि करे हर एड में तव्हांखे रुपयो मिलंदो ई मिलंदो। हीअ एड ॾिठो मूं, हीअ ॾिसो मुंहिंजो 43 रुपया 95 पैसो थियो। मां वराए वरी ॿीहर आयुसि त हीअ एड वरी मूं वटि अची वियो आहे। 3 पहिरीं हुया, हिकु हीअ एड आयो। टोटल मूं वटि 4 एड थी विया। ऐं हिन एड खे बि मां मुकमल ॾिसंदुसि ऐं 30 सेकंड लाइ हिन एड खे ॾिसणो आहे। हीअ बि मुकमल ॾिठुसि, 44 रुपया 95, माना थोरे घटि 45 रुपया मुंहिंजा थी विया। ठीकु आहे दोस्तों, 5 मिंटनि में थी विया। हाणे तव्हांखे बसि हिते पोस्टियूं, तव्हांखे लाइक फॉलो कयो न कयो तव्हांजी मर्ज़ी आहे। ऐप खे बंदि करे छॾियो, वरी कुझु टाइम खां पोइ वरी खोलियो, वरी एड ॾिसो। इहा तव्हांजी अर्निंग आहे। हिन जो अकाउंट कीअं ठाहिणु, जीअं लिंक खे तव्हां हेठि ॾिनल आहे उनखे क्लिक कंदव ऐं कुझु हिन जो इंटरफेस हीअं नज़र ईंदो। हिते तव्हां पंहिंजो नंबर हणो, मोबाइल नंबर कोई बि तव्हां लॻाए सघो था जेको मोबाइल में पयल हुजे। पोइ हिते हेठि जेको आहे त आई एम नॉट रोबोट खे क्लिक कंदव। हिते कैप्चा ईंदो, तव्हां इहो कैप्चा फिल कंदव। हिते बूट्स माना चए थो त हिन तस्वीरां तव्हां क्लिक कयो, जेके ॿेड़ा हूंदा आहिनि दरिया में, उहे तव्हां क्लिक कयो। मां तस्वीरां जेके मैच थियनि थियूं उन्हनि खे क्लिक कयां ऐं वेरीफाई वारे ऑप्शन खे हणां थो ऐं कंटिन्यू कयां थो त हीअ मूं वटि हिकिड़ो कोड ईंदो। मथे वेरिफिकेशन वारे ऑप्शन में मां उहो कोड लॻाईंदुसि। मैसेज जे ज़रिए कोड ईंदो ऐं हेठि इनवाइट कोड आहे,
उते तव्हांखे कोड लॻाइणो आहे। जॾहिं तव्हां ही मुंहिंजो कोड लॻाईंदव त तव्हांखे पैसा मिलंदा। एड बोनस जा जेके जो कोड न लॻाईंदव त तव्हांखे बोनस वारा पैसा न मिलंदा। ठीक है दोस्तों, ही कोड है 756382 हेठि जेको आहे रेफरल कोड में हणंदव और मथे वारे में जेको तव्हांखे मैसेज में कोड आयो हुजे उहो तव्हां मथे वारे में हणंदव ऐं हेठि इनवाइट वारे कोड में 756382 इहो कोड हेठि मिलाए करे कंटिन्यू कंदो त तव्हांखे बोनस मिलंदो। ईअं हिन जो अकाउंट ठाहिणो आहे, ईअं हिन खे कमु करिणो आहे। उमेदु आहे तव्हां दोस्तनि खे मुंहिंजो वीडियो पसंदि आयो हूंदो।